औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोरोना वायरस बाबत कुछ मालूमात। ही पैगाम अवाम जी भलाई ख़ातिर ॾिनो वञे थो। कोरोना वायरस छा आहे, उन खां हिफ़ाज़त जा उपाउ कहिड़ा आहिनि। कोरोना हिकु वायरस आहे जेको इंसान जे जिस्म में साह खणंदे नक ज़रिए दाख़िल थिए थो। जॾहिं कोरोना जो मरीज़ खंघे या निछ ॾिए थो या छिक ॾिए थो या ॻाल्हाए थो, उन दौरान सन्हा पाणियात जुज़ा ख़ाज थी वञनि था, जेके 1 मीटर जे फ़ासिले ते पहुचनि था। कोरोना जे मरीज़ जे निशानियूं खंघि, ज़ुकाम, बुख़ार आहे। कोरोना जे हिफ़ाज़त जा उपाउ कहिड़ा आहिनि। कोरोना हिकु ख़तरनाक वायरस आहे, उन जी असांखे हिफ़ाज़त करणु घुरिजे। मुंहं ते मास्क पायो, पंहिंजा हथ साबुण सां 20 सेकंडनि ताईं साफ़ु कयो। जेके बि मास्क या हैंड ग्लोव्स तव्हां इस्तेमालु कयो था, उहे सरेआम खुलेआम रोड रस्तनि ते न उछलियो, उन्हनि खे डस्टबिन में उछलियो। उन खां अलावा जेको बि घणो हुजूम आहे, हुजूम खां पासो कयो, बाज़ारुनि खां पासो कयो, होटलुनि खां पासो कयो। जेके बि घणा माण्हू आहिनि उन्हनि खां पासो कयो। घणे माण्हुनि खां पासो कंदो, तव्हां वायरस खां बचंदो, पंहिंजो एहतियात कंदो, पंहिंजो मुस्तक़बिल बचाईंदो, पंहिंजा बच्चा बचाईंदो, पंहिंजो पारो बचाईंदो, पंहिंजो शहर बचाईंदो। इन हवाले सां हीउ जेको असां पैगाम ॾियूं था, अवाम जी भलाई ख़ातिर ॾियूं था। हीउ पैगाम हर अवाम ताईं पहुचणु घुरिजे। हीउ पैगाम हर इंसान ताईं पहुचणु घुरिजे। पंहिंजो सुठो सोचो, पंहिंजो भलो सोचो। उमेदु आहे त एहतियाती ज़िंदगी आहे, एहतियाती ज़िंदगी तव्हांजी बचाए सघे थो। महिरबानी, शुक्रिया।